अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असां कलमात पढ़ियासीं पिए। हाणे अॻ में कलमो तैयब पढ़ियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। कलमो शहादत पढ़ियोसीं, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मद अब्दुहु व रसूलुहू। कलमो तमजीद पढ़ियोसीं, कलमो तौहीद पढ़ियोसीं। हाणे कलमो रद्द कुफ़्र था पढ़ूं, वराए ॿीहर रद्द कुफ़्र। वरी कलमो आहे रद्द कुफ़्र खे रद्द करण जो। इन जी ॻाल्हि थोरी में कईसूं, पाणे लफ़्ज़नि ते तवजो था कयूं त कहिड़ा ई लफ़्ज़ आहिनि ऐं उनजी माना छा आहे। फ़रमाए थो त अल्लाहुम्म, ए असांजा अलाह, इनी आऊं औज़ु बिक, आऊं तुंहिंजी पनाह थो घुरां, तोखां अयाज़ बिल्लाह, तोखां पनाह थो घुरां, बिक मिन उन खां, अन जो आऊं, जो ईअं थिए, उशरिक बिक तोसां शरीक करियां, उशरिक बिक शयन कंहिं बि शइ सां तोखे आऊं शरीक करियां, या तोखे शरीक कयां कंहिं शइ सां, या कंहिं बि शइ खे तोसां शरीक कयां। व अना आलम बिही, ऐं आऊं ॼाणंदो हुजां इहा ॻाल्हि त आऊं शरीक पियो करियां, मसलन लात सां, मनात सां, उज़ा सां, फलाणे सां, टीरे सां, मसीह सां, ऐं आऊं ॼाणंदो बि हुजां त हीअ अलाह कोन्हनि पर त उशरिक बिक शयम व अना आलम बिही व अस्ताफ़िरुक। हाणे हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं थी त औज़ बिक, हाणे थो चए त अस्ताफ़िरुक, ऐं इस्तग़फ़ार थो घुरां, तोखां बख़्शिश थो घुरां, जेकॾहिं मूं ईअं कयो हुजे ऐं कंदो हुजां। व उशरिक बिक शयम व अना आलम बिही व अस्ताफ़िरुक, ऐं तुंहिंजी पनाह थो घुरां, औज़ बिक ऐं अस्ताफ़िरुक, ॿई थी विया। लिमा ला आलम बिही, उन जे लाइ बि इस्तग़फ़ार थो घुरां जंहिंजी मूंखे ख़बर कोन्हे का, ऐं ॼाणा कोन थो, यानी जेका ॼाणा थो, ॼाणंदे ॿुझंदे कंदो हुजां, उन खां बि आऊं पनाह थो घुरां तुंहिंजी, ऐं उन खां बि इस्तग़फ़ार थो घुरां, बख़्शिश थो घुरां जंहिं को ॼाणंदो हुजां। ॿई ॻाल्हियूं। अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिक अन उशरिक बिक शयअन व अना आलम बिही व अस्ताफ़िरुक लिमा ला आलमु बिही। उन खां पोइ चए थो तुब्तु अनहु, उन खां आऊं तौबा थो करियां, यानी ॿिन्ही ॻाल्हियुनि खां पंहिंजो त ॼाणंदो हुजां कंहिं ॻाल्हि खे त हीउ शरीक अलाह सां थो करियां पियो, या आऊं न ॼाणंदो, हाणे ॼाणाई में कंदो हुजां, इन खां इस्तग़फ़ार बि घुरां थो ऐं तौबा करियां थो। इस्तग़फ़ार घुरणु ऐं तौबा करणु, इस्तग़फ़ार मग़फ़िरत घुरणु, तुंहिंजी बख़्शिश घुरणु, तौबा करणु मोटां थो, तुब्तु अनहु, उन खां मोटां थो, यानी जंहिं रस्ते ते आऊं वियुसि पिए उन खां मूं 180 डिग्री पोइते मोटां थो पंहिंजे रस्ते तुंदीअ ते, जेको सिधो आहे, जेको शरीक न करण वारो रस्तो। तुब्तु अनहु व तबर्रअतु, ऐं बरी थो करियां पंहिंजे पाण खे इन ॻाल्हि खां, यानी बेज़ारी थो पंहिंजी बेज़ारी जो इज़हार थो करियां, बेज़ार आहियां इन ॻाल्हि खां जो आऊं शरीक करियां कंहिं बि शइ सां, ॼाणंदे या ॿुझंदे या अणॼाणाई में। त तुब्तु अनहु व तबर्रअतु, ॿई लफ़्ज़, तुब्तु अनहु व तबर्रअतु। हाणे वरी तबर्रअतु खे अॻिते वधायूं ॿियनि ॻाल्हियुनि में, त शरीक कयोसीं ऐं उन खां पोइ कुफ़्र, उन खां बि आऊं तबर्रअतु ऐं पनाह थो घुरां मिनल कुफ़्र। हाणे इहे ॻणिजो शयूं, मिनल कुफ़्र खां, जो ईअं लिकाईंदो हुजां या डिनाए करियां तुंहिंजे उलूहियत खे, व शिरक, ऐं शिरक खां पनाह थो घुरां, तबर्रअतु मिनल कुफ़्र व शिरक वल किज़्ब, कूड़ खां, कूड़ ॻाल्हाईंदो हुजां ज़िंदगी में, हिन सां हुन सां, ॾियण में वठण में, उथण में वेहण में, हर ॻाल्हि में कूड़ो हुजां, अलाह पनाह में मूंखे रखे। इस्तग़फ़ार थो करियां, ऐं जे कंदो हुजां त हाणे आऊं मोटां थो तुंहिंजे रस्ते ते, हाणे आईंदे कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि। कूड़ ॻाल्हाए, कूड़ो सभु कुझु चवंदा तोखे, जेकॾहिं तूं कूड़ ॻाल्हाईंदो हुजे पधरो थी पवंदो ने ठिकिरे न ॿिए ॾींहुं। तंहिं करे
والكذب والغيبت ऐं ग़ीबत कंदो हुजां यानी पुठ जे पोयां कंहिं माण्हू जी गिला कंदो हुजां जेको हाज़िर न हुजे उनजे ख़िलाफ़ वेठो ॻाल्हि करियां हीअ हू अहिड़ो आहे हू अहिड़ो आहे अहिड़ो आहे ग़ीबत कंदो हुजां गिला कंदो हुजां नमीमत ऐं नमीमत कंदो हुजां कंहिं माण्हू खे बुछड़ो चवंदो हुजां कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ कुझु ॻाल्हि चवंदो हुजां वल फवाहिश ऐं फवाहिश जेके आहिनि बुछड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि जी जो ज़िक्र करणु या उहे करणु मतिलबु त बुछड़ी ॻाल्हि जो हर भरू ॻाल्हि ज़िक्र करणु उन खां ऐं पनाह थो घुरां तुंहिंजी उन खां मोटां थो उन खां यानी मूं तबर्रा तूं यानी बरी थो कयां पंहिंजे पाण खे त फवाहिश वल बोहतान ऐं इन खां जो हर माण्हूअ ते बोहतान हणां त हू अहिड़ो आहे हू अहिड़ो आहे हालांकि हू अहिड़ो वीचारो हुजे बि न पर मुंहिंजो छा वञे जो वेठो चवां त हू अहिड़ो आहे हू अहिड़ो आहे हू अहिड़ी आहे हू अहिड़ी आहे हू मां हीअं थी करे हू थी करे हू थो करे हू थो करे वेठो माण्हुनि जे ख़िलाफ़ु बोहतान तराशी करियां बोहतान थो ॻोल्हियां इन खां पोइ तुंहिंजी पनाह थो घुरां वल मासी ऐं डिसोबीडियंस नाफ़रमान बरदारी यानी तो हुकुम कयो आहे त हीअं करियो त आऊं हीअं नथो करियां हुकुम कयो अथई त न कर ईअं त वरी आऊं करियां ई करियां ईअं त इन खां पोइ मासी कुल सभु जेके मासी जा कम आहिनि नाफ़रमान बरदारी जा कम आहिनि विसाई आहे उन्हनि खां आऊं तबर्रा थो ऐं मग़फ़रत थो घुरां ऐं बख़्श थो घुरां ऐं पंहिंजी बेज़ारी थो ज़ाहिर करियां इहो बेज़ारी जो लफ़्ज़ सभिनी ते शामिलु थींदो हिन सॼे ते हाणे इन खां पोइ अॻिते फ़रमाए थो असलाम थो ऐं तस्लीम थो करियां पंहिंजे पाण खे यानी सरेंडर थो कयां तुंहिंजे अॻियां यानी मुस्लमान थो थियां तस्लीम थो कयां इस्लाम में दाख़िल थियो था उदखुल फिसिल में काफ़ पूरो जो पूरो इस्लाम में दाख़िल थो थियां असलाम थो इस्लाम मूं आंदो इस्लाम मूं क़बूलु कयो व आमन थो ऐं ईमान मूं आंदो तुंहिंजे क़ुर ते तुंहिंजे नबीअ ते तुंहिंजे दीन ते तुंहिंजे अंबियान अलैहिस्सलाम ते आख़िरत ते बास बादल मौत ते ऐं क़दर ऐं शर ख़ैर शर ताला मिन अल्लाह ताला बास बादल मौत सभिनी ते मूं ईमान आंदो आमन थो जो मतिलबु इहो आहे असलम थो व आमन थो व अक़ूल ऐं ईअं थो चवां छा थो चवां ऐं चवां थो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे को सवाइ अलाह जे ऐं मुहम्मद उन जो रसूल आहे हाणे या चइजे त वाक़ूल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलहू हाणे इहे लफ़्ज़ थिया पंहिंजो इन जा कलमो रद्द कुफ़्र जो कलमो जीअं मूं अॻु में बि अर्ज़ु कयोसीं या वरी बि ॻाल्हि कयोसीं त जेको असांजो निकाह पढ़ाईंदा हुआ माण्हू मौलवी अॻे ज़माने जा त हीअ सभई कलमा 6 7 8 10 हीअ पढ़ाईंदा हुआ हुनखे घोट खे ऐं कुंवार खे बि पढ़ाईंदियूं हूंदियूं त पोइ इहो कजे मतिलबु त हीअ तजदीद ईमान जी थिए ऐं तजदीद ईमान जी हर रोज़ु करणु खपे हर हफ़्ते नथो करे या हर महीने में की हर ज़िंदगी में हिकिड़ो भेरो भला कर तजदीद ईमान जी भाई ऐं करियां थो हीअ सभई ॻाल्हि कहिड़ी थो करियां त अल्लाह में इनी औज़ बिक मिनन उशिक बिक शयूं व अन आलम बिही व अस्तग़फिरुक लिमा ला अलम बिही व तुब्तु अन्हु व तबर्रअतु मिनल कुफ्र व शिरक वल किज़्ब वल ग़ीबत वल बिदअत वल नमीमत वल फवाहिश वल बोहतान वल मासी कुल्हा सभिनी शयुनि खां व असलम थो व अक़ूल असलम थो व आमन थो व अक़ूल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलहू हाणे मतिलबु त इहे थी वियूं कलमो रद्द कुफ़्र जो हाणे वरी ॿीहर पढ़ंदो अल्लाह में इनी औज़ बिक मिनन उशिक बिक शयूं अना आलम बिही वस्तग़फिरुक लिमा ला आलम बिही तुब्तु अन्हु व तबर्रअतु मिनल कुफ्र व शिरक वल किज़्ब वल ग़ीबत वल बिदअत वल नमीमत वल फवाहिश वल बोहतान वल मासी कुल्हा व असलमतु व आमनतु व अक़ूल
أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أسلمت وآمنت وأقول لا إله إلا الله محمد رسول الله اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. असांखे घुर्जे पंहिंजे ॿारनि खे इहो सेखारियूं, नंढड़ वॾा, चइनि 5 साल जा, चइनि 5 साल जा, 6 साल जा, 7 साल जा, पर असीं पोड़ा थी विया आहियूं। पर हाणे असांखे अचनि कोन थियूं दुआऊं, त पोइ कीअं थींदो हशर ते कशर नशर ते ख़बर थिए कीअं थींदी ॻाल्हि। तंहिं करे यादि करणु खपे ऐं पंहिंजो ॿारनि खे यादि कराइणु घुरिजे। नंढे हूंदे न सिखियो त वॾे हूंदे ख़्वारी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व असहाबि सय्यिदिना मुहम्मद व अज़वाजि सय्यिदिना मुहम्मद व अहलि बैति। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व असहाबि ज़ुर्रिय्यति अहलि बैति अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।